नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। क़यामत जे ॾींहं ते ईमान सां गॾोगॾु जेको आहे ही कुझु शयूं उन सां मुल्हक़ आहिनि। उन में मीज़ान जो बरहक़ हुअणु, मीज़ान जेको आहे सो साहिमीअ खे चइजे थो ऐं क़यामत जे ॾींहुं आमाल खे ॻणियो कोन वेंदो बल्कि आमाल खे तोरियो वेंदो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल वज़्नु यौमइज़िनिल हक़्क़ु फमा सक़ुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। ऐं तोरण उन ॾींहुं हक़ आहे, सचो आहे। पोइ जंहिंजी तोर ॻरी थी उहे ई निजात हासिल करण वारा आहिनि ऐं जिन जी तोर हल्की थी उहे ई आहिनि जिन पंहिंजो नुक़सानु कयो इन करे जो असांजे आयतुनि जो इनकार कंदा हुआ। इहा सूरह आराफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। सो जंहिंजी ॻरी थी तोर त उहे ई माण्हू कामयाब थी विया ऐं जंहिंजी हल्की निकिती तोर उहे ई माण्हू आहिनि जेके हाराए वेठा पंहिंजी जान दोज़ख़ ई में उहे रहंदा। इन खां सवाइ बि क़ुरान पाक में ॿियूं घणेई आयतूं आहिनि जिन मां आमाल जो वज़न साबित थिए थो ऐं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी साहिमी आंदी वेंदी, उन जे अंदरि तोर थींदी ऐं कंहिं ते ज़रे बराबरि बि को वज़न ज़रे बराबरि बि को ज़ुल्म कोन थींदो ऐं जंहिंजो नेकिन जो पुड़ ॻरो थियो उहो निजात हासिल करण वारो थी वेंदो ऐं जंहिंजो बुराइनि जो पुड़ ॻरो थी वियो उहो नाकाम थी वेंदो। पहिरें ज़माने में माण्हू के यानी अकुल हलाइण वारा उन्हनि एतिराज़ बि कया त भई जेको तो कीअं वज़न कीअं थींदो, छो त आमाल जेके आहिनि आराज़ आहिनि जेके ॿिनि ज़माननि में बाक़ी कोन थियूं रहनि शयूं। लेकिन अॼुकल्ह जेको तो इहो एतिराज़ अल्लाह पाक ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु कराए छॾियो। बुखार मापिजे पियो, अहिड़े तरीक़े सां जेको सो दर्जे हरारत जेको आहे उहो मापिजे पियो। इहे शयूं जेके आहिनि इन्हनि जा आलात पैदा थी विया आहिनि, इन करे उन ज़माने में इहे कयल जेके एतिराज़ात हुआ अॼुकल्ह बिल्कुलु ख़तमु थी विया। इन में मिशकात शरीफ़ में तिरमिज़ी शरीफ़ ऐं इब्न माजा जे हवाले सां हिकिड़ी हदीस आहे त हज़रत अब्दुल्लाह इब्न अमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कनि था त बेशक अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मैदान हशर में मुंहिंजी उम्मत मां हिकिड़े माण्हूअ खे तमामु मख़लूक़ात जे साम्हूं निजात ॾींदो ऐं उन शख़्स जे साम्हूं 99 रजिस्टर 99 दफ़्तर जेके आहिनि उहे खोलिया वेंदा। हर रजिस्टर हद निगाह ताईं यानी पखेड़ियल हूंदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन यानी हुन जा गुनाह लिखियल हूंदा। 99 रजिस्टर एॾा वॾा रजिस्टर हूंदा जो जेसि ताईं ॾिसंदो ओसि ताईं खुटंदो ई कोन, हद निगाह ताईं हूंदा, गुनाह हुन में लिखिया पिया हूंदा। पोइ हुन खां अल्लाह ताला पुछंदो त हिननि में जेको कुझु लिखियल आहे छा तूं हिन मां कंहिं ॻाल्हि जो इनकार करींदो जो तुंहिंजे नाम आमाल में मुंहिंजे फ़रिश्तनि का अहिड़ी ॻाल्हि लिखी छॾी हुजे जेका तो न कई हुजे? त हू चवंदो त न, कंहिं बि शइ जो इनकार कोन थो करे। पोइ अल्लाह ताला फरमाईंदो त भला ही जेके कुझु तो कया कम हिननि मां कंहिंजो तो वटि को उज़ुर आहे जो उज़ुर पेश करीं त फलाण ऐं माज़ूर हुउसि, उज़ुर जे करे मूंखां ही गुनाह थियो, ही ग़लती थी, त हू चवंदो न उज़ुर बि कोन्हे। त अल्लाह रब्बुल आलमीन हुननि खे फरमाईंदो त बेशक असां वटि तुंहिंजी हिकिड़ी वॾी नेकी आहे, अॼु तो ते को ज़ुल्म कोन थींदो। पोइ हिकिड़ो काग़ज़ जो जी पर्ची कढी वेंदी, उन ते लिखियलु हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ऐं उनखे ॾिनो वेंदो। त अल्लाह रब्बुल आलमीन हुन फरमाईंदो ही खणी वञी तोराए। त हू चवंदो या अल्लाह ही पर्चो नंढड़ो हेॾनि वॾनि रजिस्टरनि जे साम्हूं हिकिड़ो रजिस्टर ता हद निगाह जेको आहे फैलियल आहे ऐं
उन जे साम्हूं ही छा कंदो? अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे इरशाद थींदो तूं वञी खणी वञ, तो ते अॼु ज़ुल्म कोन थींदो। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उन्हनि रजिस्टरनि जो जेको सॼो बंडल यानी मफ़हूम अर्ज़ु पियो करियां त उहो जेको पूरो आहे उहो हिकिड़े पुड़ में विधो वेंदो साहिमीअ जे, ऐं ॿिए पुड़ में उहो पर्ची विधी वेंदी जंहिंमें शहादत जो कलमो लिखियलु हूंदो। त इहो जेको पुड़ आहे जंहिंमें शहादत जो कलमो लिखियलु आहे उहो हेठि थी वेंदो, ऐं हू सभु 99 रजिस्टर जेके आहिनि उन वारो जेको पुड़ उहो मथे थी वेंदो, हल्को थी वेंदो। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बेशक ॻाल्हि आहे त अल्लाह पाक जे नाले खां वधीक वज़नी का शइ कान्हे। हाणे इन में यानी इन में हिकिड़ी त इहा ख़बर पई त भई वज़न थींदो, ॿी इहा बि ख़बर पई त भई कंहिं बि मुसलमान मोमिन खे ईमान वारे खे असां हक़ीर न सम्झूं, केतिरो गुनहगार हुजे, केतिरा हुनजा गुनाह ॾोह असांखे ख़बर हुजनि त हिन हीअं कयो, तॾहिं बि हुनखे हक़ीर न सम्झूं। छो थी सघे थो अल्लाह पाक हुन सां अहिड़ो मामिलो फरमाए जो कलमे जी बरकत सां अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे बख़्शे छॾे। ऐं वरी इहो बि आहे त भई को माण्हू इन बुनियाद ते गुनाह न करे त भई इहो मामिलो मूं सां ई थींदो, ख़बर न आहे हुन सां इहो थिए न थिए। इन करे ईमान जेको आहे फरमाईंदा बैन अल ख़ौफ़ वर रजा, अल ईमान बैन अल ख़ौफ़ वर रजा, ईमान जेको आहे ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में। सफ़ा एॾो ख़ौफ़ बि न थी वञे जो सफ़ा अल्लाह खां मायूस थी वञूं, ऐं एॾी उम्मीद बि न थी वञे जो सफ़ा बेडबा थी वञूं। ख़ौफ़ बि हुजे, उम्मीद बि हुजे, ख़ौफ़ बि हुजे, उम्मीद बि हुजे, त पोइ इहो ईमान आहे। पर जेकॾहिं सफ़ा हिकिड़े पासे थो वञे, सफ़ा मायूस थो थी वञे त मायूसी बि कुफ़र आहे, ऐं सफ़ा बेडबो थो थी वञे ऐं गुनाहनि ते जरी थो थी वञे त बाबा अल्लाह ताला मूंखे बख़्शे ई छॾींदो, इहा बि का ख़बर कान्हे। कंहिं गुनाह जी अहिड़ी नहुसत थिए थी, अल्लाह पनाह में रखे, जो आख़िरी वक़्त ते उन खां ईमान बि खसिजी थो वञे, एॾी गुनाहनि जी नहुसत थिए थी। पोइ जेकर ख़ुदा न ख़ास्ता ईमान ई निकिरी वियसि त पोइ त नऊज़ बिल्लाह काफ़िर थियो, पोइ इन सां अहिड़ो को मामिलो कोन थींदो। अच्छा, पुल सिरात जेका आहे उहा हक़ आहे। पुल सिरात अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे त दोज़ख जे मथां हिकिड़ी पुल आहे, उन जे बारे में अल्लाह ताला क़ुरान में कसम खयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वइन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़विया, त नाहे तव्हां मां को मगर उन ते ईंदो, उन ते पहुचंदो। इहो तुंहिंजे रब जे मथां लाज़िम ऐं मुक़रर आहे। माना अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में कसम खणी करे वाइदो फरमायो आहे त हर हिकु तव्हां मां दोज़ख ते ईंदो, चाहे केरु बि हुजे। माना इहो जेको पुल सिरात आहे उहा अल्लाह ताला दोज़ख जे मथां हिकिड़ी पुल रखी आहे। जन्नत जो जेको रस्तो आहे जन्नत में पहुचण जो, उहो आहे ई दोज़ख जे मथां लंघण जो। हिते हर हिक खे लंघणो आहे। त ऐं इहो क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे, ऐं यकीन सां कसम खणी करे हर हिकु इन जे मथां लंघंदो। अल्लाह ताला इन जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। पोइ जेके माण्हू निजात हासिल कंदा, जेके माण्हू उते यानी दुनिया में हुननि शरीयत जे मुताबिक़ अमल कयो, उलमा फरमाईंदा त हिते दुनिया में पुल सिरात जो मिसाल, क़यामत जॾहिं जेका पुल सिरात आहे न, उन हिते दुनिया में मिसाल आहे, उहा आहे शरीयत। शरीयत इस्लामी जेका आहे उहा एॾी बारीक़ आहे, हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुन में जो उहा जीअं उते हदीसुनि में अचे थो त पुल सिरात वार खां सनी आहे, तलवार खां तेज़ आहे। ईअं शरीयत जेका आहे उहा तमामु बारीक़ आहे, उन जा अहकामात थोरो करियो त हलाल, वरी हीअं थोरो बदिलियो त हराम। हाणे इहा उलमा इकराम खां पूरे तरीक़े सां सही तरीक़े सां सिखी करे क़दम क़दम ते इंसान ऐं पोइ संभाले करे पंहिंजे पाण खे हलंदो। जेको माण्हू हिते शरीयत ते हलंदो त पोइ उहो माण्हू पुल सिरात ते तेज़ीअ सां गुज़री वेंदो, ऐं जेको हिते शरीयत ते हलण में जेको आहे सो पसो पेश कंदो, पंहिंजी ख़्वाहिशात ते हलंदो, कंहिं हुकुम खे पूरो पियो कंदो, कंहिंखे कोन, त उते उनखे तकलीफ़ थींदी। पुल सिरात ते जेको हलण जी तरतीब ॿुधाई वई आहे। अच्छा, पुल सिरात तां लंघिया वेंदा, ए मुसलमान ई लंघंदा, काफ़रनि खे त सिधो
जेको आहे सो दोज़ख में उछलियो वेंदो। सभिनी खां पहिरीं फ़ैसिलो काफ़रनि जो ई थो। पुल सिरात तां को बि काफ़िर कोन लंघंदो, हीअ रुगो मुस्लमान लंघंदा। ऐं पोइ उन में जेके निजात पाए वेंदा उहे ख़ुशकिस्मत हूंदा, पर जेके पंहिंजे गुनाहनि जे करे किरंदा, हालांकि उहे मुस्लमान हूंदा जेके हेठि किरिया दोज़ख में, पोइ वरी अल्लाह पाक नबियनि जी सिफ़ारिश शिफ़ात सां ऐं फ़रिश्तनि जे सिफ़ारिश सां ऐं बुज़ुर्गान दीन जी सिफ़ारिश सां उन्हनि खे अल्लाह ताला कढंदो। ऐं आख़िर में बाक़ी उहे बचंदा जिन जी अञा कंहिं बि सिफ़ारिश कान कई। पोइ अल्लाह पाक अरहमुर राहिमीन पंहिंजी महिरबानीअ सां जंहिंजे दिलि में ज़रे बराबरि बि ईमान जो ज़रो हूंदो उन्हनि खे बि अल्लाह ताला जहन्नम मां कढी छॾींदो। ऐं पुल सिरात ते लंघण जी जेका तरतीब आहे उहा हिकिड़ी हदीस में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई त पहिरियां माण्हू जेके हूंदा उहे खेवण जे बिजलीअ जे झटके वांगुरु तेज़ीअ सां लंघी वेंदा, ॿिया हवा जी तेज़ रफ़्तारी सां, जीअं तेज़ हवा लॻंदी आहे इन रफ़्तार सां। टिया माण्हू उहे हूंदा जेके घोड़े सवार जी जेका तेज़ी हूंदी आहे ईअं लॻंदा। चौथा उहे तबिको हूंदो जेको उठ जे रफ़्तार सां, उठ सवार जे रफ़्तार सां लंघंदा। ऐं उन खां पोइ माण्हू हूंदा जीअं माण्हू डोड़ंदो किथां लंघे। ऐं उन खां पोइ उहे माण्हू हूंदा जेके पैदल हलण वारनि जी रफ़्तार सां लंघंदा, इहे माण्हू हूंदा। ऐं 8 नंबर जो जेको आहे एतिक़ा ईमान में उहो आहे त जन्नत ऐं जन्नत ते यकीन रखिजे त जन्नत आहे ऐं जन्नत हमेशह जे लाइ आहे, यानी जन्नत हींअर बि मौजूदु आहे, जन्नत हींअर बि मौजूदु आहे, इन जो अक़ीदो रखिजे। ऐं उहा फ़ना कान थींदी, हमेशह रहंदी जन्नत। ऐं जिन जे लाइ जेके जन्नत में दाख़िल थी विया उहे कॾहिं जन्नत मां निकिरंदा कोन ऐं उहे कॾहिं बि पोइ मरंदा कोन, उहे उन्हनि जे लाइ बका आहे। जन्नत में दाख़िल थियण खां पोइ जन्नती न को जन्नत मां निकिरंदो ऐं न ई जेको थो उनखे मौत ईंदो, हमेशह जे लाइ जन्नत में रहंदो। ऐं जन्नत जी जेका तफ़सील क़ुरान और हदीस में आई है उते जी नेमतुनि जी, हूरूं हूंदियूं, महलात हूंदा, ग़िलमान हूंदा ऐं माखीअ जूं, खीर जूं, शराबन तहूरा जूं, पाक शराब जूं नहरूं हूंदियूं, वण मेवा वग़ैरह, इहे सभु जेके आहिनि उन्हनि सभिनी ते अहले सुन्नत वल जमात इन सभिनी खे मञंदी। जेको कुझु अल्लाह ताला क़ुरान और हदीस में बयानु कयो आहे असां सभु इन खे हक़ ऐं सच सम्झूं था। अहिड़े तरीक़े सां फ़रिश्ता इस्तक़बाल कंदा। क़ुरान पाक में वततलक़ाहुमुल मलाइका, फ़रिश्ता उन्हनि जो इस्तक़बाल कंदा। इन में 2 कौल आहिनि, हिकिड़ो क़बरुनि मां जेॾी महिल माण्हू उथंदा ओॾी महिल उलमा फरमाईंदा त इन जो इस्तक़बाल फ़रिश्ता कंदा। ऐं ॿियो आहे त जेॾी महिल जन्नत में दाख़िल थींदा ओॾी महिल फ़रिश्ता इन्हनि जो इस्तक़बाल कंदा ऐं उन्हनि खे चवंदा त तव्हां हमेशह जी ख़ुशी ऐं हमेशह जी राहत जो जो तव्हां सां वाइदो कयो वियो आहे, अॼु उन वाइदे जे पूरे थियण जो ॾींहुं अची वियो आहे। अहिड़े ई तरीक़े सां दोज़ख जे बारे में इहो अक़ीदो त भई दोज़ख हींअर बि मौजूदु आहे ऐं इहो दोज़ख जेको आहे, दोज़ख जा जेके दोज़ख आहिनि अज़ाब ऐं दोज़ख में दाख़िल थियण वारा यानी जेके काफ़िर हूंदा उहे हमेशह दोज़ख में रहंदा ऐं उन्हनि खे बि कॾहिं मौत कोन ईंदो ऐं दोज़ख बि कॾहिं ख़तमु कोन थींदो। अलबत्ता दोज़ख में दाख़िल थियण वारा जेके मोमिन हूंदा जिन खे पंहिंजे गुनाहनि जे करे उते दाख़िल थियणो पवंदो, उहे उते अज़ाब सही करे ऐं उन खां पोइ अल्लाह पाक उन्हनि खे जन्नत नसीब फरमाईंदो। जन्नत में जेके दाख़िल थी विया उहे कॾहिं जन्नत मां कोन निकिरंदा, पर दोज़ख में जेके दाख़िल थी विया उहे 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा काफ़िर आहिनि, उहे कॾहिं बि दोज़ख मां कोन निकिरंदा। हिकिड़ा मोमिन आहिनि ईमान वारा, उहे उते पंहिंजो अज़ाब सही वरी निकिरंदा। त इन जो बि जो अहिड़े तरीक़े सां उते दोज़ख जे बारे में जेके क़ुरान और हदीस में अचनि था त नांग हूंदा, विछूं हूंदा, बाहि हूंदी, वॾियूं खायूं हूंदियूं। अहिड़े तरीक़े सां दोज़ख जूं जेके खलूं हूंदियूं तमामु मोटियूं हूंदियूं, थुलियूं हूंदियूं, उहे सड़ी बाहि में पची वेंदियूं। उन खां पोइ उहे लाहे वरी उन जे जाइ ते जेको ॿियूं खलूं चाढ़ियूं वेंदियूं। ऐं इहे सभु जेके बि अज़ाब, जेके तफ़सील क़ुरान और हदीस में ॿुधायो वियो आहे, अहले सुन्नत वल जमात असां उन्हनि सभिनी खे दिलि सां मञूं था ऐं मञणु घुरिजे। हल्के में हल्को अज़ाब जेको दोज़ख में अल्लाह पनाह में रखे थींदो, उन जे बारे में चए थो त उन माण्हूअ जो पेर जो जेको आहे, पेर जी जेका तिरी आहे, तिरी पूरी न बल्कि अख़मसल क़दमैन जो लफ़्ज़ हदीस में अचे थो, माना आलो पेर जेॾी महिल माण्हू ज़मीन ते रखे त जेको हिसो ज़मीन ते नथो लॻे पेर जो
उन में हिकिड़ी चिणग रखी वेंदी दोज़ख जे बाहि जी। हिकिड़ी चिणग हिकिड़े पेर जे अख़मस में, ॿी चिणग ॿिए पेर जे इन में। पर उन चिणग जा जेके उल्हा हूंदा उहे ईअं उनखे पेर खे वकोड़ा वेठा हूंदा जहिड़ो उन बूट पातो आहे बाहि जो बूट पातो आहे। इन करे बाद जेको आहे हदीसुनि में अचे थो त बाहि जूं जुतियूं हूंदियूं, हालांकि बाद में अचे थो त बाहि जो सिर्फ़ु चिणग हूंदी। उलमा फरमाईंदा त इहा असल में सिर्फ़ु चिणग हूंदी, जंहिं चिणग में उल्हा एतिरा हूंदा जेके उनजे पेर खे ईअं वकोड़े वेठा हूंदा, जीअं बूट पाए वेठो हूंदो हिकिड़ो माण्हू त पूरो बूट उनजे पेर खे ढके वेठो हूंदो आहे। इहो अज़ाब हल्के में हल्को थींदो ऐं पोइ इन जे करे हुनजो मेजालो जेको आहे न, दिमाग़ में हुनजो मेजालो पोइ ईअं टहिकंदो, जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जीअं जेको तो हंडी रखिजे चुल्हि ते, उन में जीअं दाणो टहिके ऐं पोइ हेठि मथे अचे, ईअं उनजो दिमाग़ टहिकंदो ऐं उहो सोचींदो त पूरे दोज़ख में जेको अज़ाब मूंखे पियो थिए न उहो कंहिंखे कोन्हे, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभिनी खां हल्के में हल्को अज़ाब इन शख़्स खे हूंदो। ऐं इन जे बारे में हदीसुनि में अचे थो, बुखारी शरीफ़ में आहे त उहो अबू तालिब जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा, ॾाढो उन्हनि जा अहसानात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुआ, लेकिन उहे आख़िर ताईं मुसलमान कोन थी सघिया। बहरहाल असां सभिनी खे जेको आहे सो इन ते अक़ीदो रखणु घुरिजे। अहिड़े तरीक़े सां दोज़ख या जन्नत हमेशह रहंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो मौत खे हिकिड़े घेटे जी शक्ल में आणे ऐं पोइ जेको आहे सो दोज़ख ऐं जन्नत जे विच में उनखे यानी ज़िबा कराईंदो ऐं पोइ हमेशह जे लाइ दोज़ख में हूंदा। जेॾी महिल काफ़िर रहिजी वेंदा दोज़ख में त दोज़ख जा दरवाज़ा बंदि कया वेंदा ऐं उन खां पोइ जेको आहे इन घेटे खे आणे करे पुछो वेंदो, ऐलान कयो वेंदो, सुञाणो था त हीअ छा आहे? चवंदा असांखे ख़बर कान्हे। चयो वेंदो त हीअ मौत आहे, अॼु मौत खे तव्हांजे साम्हूं मौत पियो ॾिनो वञे, माना हाणे तव्हांखे कॾहिं मौत कोन ईंदो। जन्नती जेॾी महिल इहो सोचींदा त एॾो ख़ुशि थींदा जंहिंजी का हद कान्हे, ऐं दोज़खी जेॾी महिल इहो ॿुधंदा त एॾो ॾुख कंदा जंहिंजी का हद कान्हे। त हाणे हमेशह जे लाइ इहो अज़ाब आहे, या हू चवंदा त जन्नती चवंदा हमेशह जे लाइ राहतूं आहिनि ऐं इन खां पोइ को अज़ाब कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे मरण खां पहिरीं मरण जी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे अक़ाइद बि सही रखण जी तौफ़ीक़ ॾे ऐं आमाल बि सही करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ यार